नाज़रीन, आज़ाद कश्मीर जे कानून साज़ असेंबली जे चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी है। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहंदड़ कश्मीरियन जे लाइ पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कया विया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे हैदराबाद मां अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। आज़ाद कश्मीर जी कानून साज़ असेंबली जी चूंड जे लाइ कश्मीर में बि पोलिंग वारो अमल जारी आहे, पर हिन वक़्तु सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि पोलिंग जो जेको अमल आहे उहो जारी आहे। इन हवाले सां हैदराबाद में 3 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कई वियूं आहिनि, जॾहिं त जियोर कॉलोनी प्राइमरी स्कूल में पिणु हिकु पोलिंग स्टेशन क़ाइमु कई वई आहे। उन खां अलावा हाली रोड वारे इलाइक़े में हिकु पोलिंग स्टेशन क़ाइमु कई वई आहे। लतीफ़ाबाद वारे में बि इलाइक़े में बि हिकु पोलिंग स्टेशन क़ाइमु कई आहे। मजमूई तौर ते हैदराबाद शहर में 3 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं आहिनि। तक़रीबन 3000 खां वधीक जेके वोटर आहिनि उहे पंहिंजे वोट जो इस्तेमालु करे रहिया आहिनि, जॾहिं सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे सख़्तु कया विया आहिनि। जॾहिं जिते पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कया आहिनि हुते पुलिस सां गॾु रेंजर्स जो जेको अमलो आहे उहो पिणु उते ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहियो आहे। मुख़्तलिफ़ जेके वोटर आहिनि, मुख़्तलिफ़ जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी, तहरीक इंसाफ़, नून लीग समेत मुख़्तलिफ़ जेके जमायतूं आहिनि उन्हनि जा जेके कारकुन आहिनि, तोड़े उन्हनि जा जेके एजेंट आहिनि उहे बि उते वॾे तइदाद में मौजूदु आहिनि। जॾहिं त वोटिंग वारो जेको अमल आहे उहो सुबुह खां वठी शुरू आहे, जॾहिं त वोटिंग वारो जेको अमल आहे उहो 5 बजे मुकमल थींदो, जंहिंखां पोइ ॻणप जेको अमल आहे उहो शुरू थींदो। जी अब्दुल रसूल, तफ़सीली ख़बर खां आगाह करण लाइ तव्हांजी महिरबानी।